आलमी बिरादरी फलस्तीनी जी नस्लकुशी जो नोटिस न वरतो। गज़ा खाली करण वारे इसराइली अल्टीमेटम खत्म थींदे ई लखे इसराइली फौजी टैंकुनि सां गॾु गज़ा पट्टीअ में दाख़िल थी विया। इसराइली फौजी टैंकुनि ज़रिए लॾ पलाण कंदड़ फलस्तीनियुनि ऐं गज़ा ते फिज़ाई बमबारी बाद ज़मीनी हमला बि जारी। वधीक 70 फलस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद थींदड़ फलस्तीनियुनि जो अंगो 2000 खां वधी वियो। 8000 खां वधीक ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि हिकु भेरो ॿीहर इसराइल खां गज़ा जो घेरो ख़त्म करण ऐं फलस्तीनियुनि ताईं इमदाद पहुचाइण लाइ रस्तो ॾियण जी अपील करे छॾी। गज़ा जी सूरतहाल ते सऊदी अरब जी दरख़्वास्त ते OIC जो इजलास तलब। 18 अक्टूबर ते थींदड़ OIC जे हंगामी इजलास में फलस्तीन जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। इजलास में OIC पारां अहम फ़ैसिलनि जो इम्कान। सऊदी अरब गज़ा मां शहरनि जी जिबरी लड़पलाण खे रद्द करे छॾियो। शहरनि खे निशानो बणाइण वारे अमल जी मज़म्मत। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान बरतानवी हममनसिब ऐं यूरोपीय यूनियन जे आला अमलदारनि सां राब्ता करे छॾिया। परॾेही मीडिया मूजिबि राब्तनि दौरान सऊदी जे परॾेही वज़ीर चयो त इसराइल आलमी कानून ऐं इंसानी हक़नि जी पाबंदी करे इमदादी सामान पहुचाइण जी इजाज़त ॾिनी वञे। हमास जो चवणु आहे त गज़ा न छॾींदासीं। फलस्तीनियुनि जा हौसला कमज़ोर करण जी कोशिश कई पई वञे जेका नाकाम थी वेंदी। SHO अगवा करे विया आहिनि, उन जो पुटु उन जा साथी अगवा थी विया आहिनि। ही सभु तमाशो ॾिसनि था, छा कंदा हीअ अॻिते हली। जेको असांजो SHO साहिबु आहे, शुगर जो मरीज़ आहे, वीचारो 4 ॾींहं मच्छरनि में तकलीफ़ुनि में गुज़ारियो हूंदई। उनजी केॾी तकलीफ़ हूंदी, उनजी फैमिली खे केॾी तकलीफ़ हूंदी। हिन वक़्तु ताणी का बि लाइ अमल न ठाहे वियो आहे। हे त अवाम त न खजी वियो आहे, हे हुकूमत जा माण्हू खजी विया आहिनि। थाणे जो थाणो जेतिरो जल्दी थी सघे SP DSP सभिनि सां गुज़ारिश आहे इहो त महिरबानी कनि असांखे बाज़ियाब कराए ॾियो। जेका पुलिस जी कोशिश आहे उहा बि नाकाम आहे। न असां सां कंहिं चूंडियल नुमाइंदे ॻाल्हायो आहे, न हितां जो कोई साबिक़ा MP हुजे MNA हुजे। शिकारपुर पुलिस धाड़ेलनि ॾाढो बेवस बणिजी वई। अगवा थियल पुलिस एहलकारनि जा वारस परेशान। पुलिस कोर्ट शाहू थाणे जे SHO समेत अगवा थियल 5 एहलकारनि खे 5 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब कराए न सघी। DIG लाड़काणो जावेद जिसकाणी ऐं SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई एहलकारनि जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन करण बदिरां मामलो राजूनी ज़रिए हल कराइण वारनि कोशिशुनि में रुधल। मुगवी SHO ऐं एहलकारनि जे वारसनि खे गणती वकोड़े वई। शहरी पाण खे गैर महफूज़ समझण लॻा। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर IG सिंध खे थाणनि जी इंस्पेक्शन करण जी हिदायत करे छॾी। मक़बूल बाक़िर चयो आहे त हर DSP खे 15 ॾींहनि में पंहिंजे थाणे जो मुआइनो करणो पवंदो। SSP हर 3 महीननि बाद थाणनि जे मुआइने खे यकीनी बणाइनि। DIGs हर 3 महीननि खां पोइ थाणनि जो मुआइनो ज़रूर कनि। एडिशनल IG हर 6 महीननि बाद थाणनि जो मुआइनो यकीनी बणाए। IG सिंध पाण बि साल में 2 भेरा थाणनि जो मुआइनो करे दौरे दौरान थाणनि जो रिकॉर्ड चेक कयो वञे। खानपुर वेझो ॻोठ खैर मोहम्मद कोश में कोश बिरादरी जी बिंदुरनि में जहिड़ो फायरिंग में 2 औरतुनि समेत 5 ॼणा क़त्ल 4 ज़ख़्मी। धुरनि में जहिड़े दौरान फायरिंग में मारिजी वियलनि में
सुजां खातून, बशीरा, अली शहर, गुलाम मुस्तफ़ा, अब्दुल गनी कोश शामिल। धुरनि जी हिक ॿिए ते छिती फायरिंग। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मारिजी वियल 5 ॼणनि जा लाश ऐं 4 ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो। धुरनि में तकरार सबबि इलाइक़े वासी ख़ौफ़ में मुब्तला। पुलिस जवाबदार गिरफ़्तार न करे सघी। बलोचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में हथियारबंदनि जो सैटेलाइट टाउन में घर ते हमिलो। फायरिंग में हिक ई घर जे 4 भातियुनि समेत 6 पोरे त क़त्ल, 2 ॼणा ज़ख़्मी। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले कया विया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां 6 पोरतनि जे क़त्ल खे दहशतगर्दी करार ॾींदे चयो वियो आहे त वाक़े में मुलज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जांच कराई वञे। असां मुतासिरनि जे वारसनि सां गॾु आहियूं। मज़लूमनि खे इंसाफ़ न मिलण ताईं सुख सां न वेहंदासीं। एंटी करप्शन सखड़ जी हाला में कार्रवाई। डिप्टी जेल सुप्रीडेंट जमाल नासिर तुनियो गिरफ़्तार। अख़्तियारनि चयो आहे त जवाबदार ख़िलाफ़ जेल खाते जे प्रापर्टी विकिरो करण जो केस दाख़िल आहे। 2015 में सेंट्रल जेल सखर जी ज़मीन ते 6 बंगला ऐं क्वार्टर ठाराए विकिरो कया विया। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस में नामज़द 2 जवाबदारनि खे डीसी ऑफिस मटियारी मां पघारू जारी थियण जो इंकशाफ। डीसी ऑफिस जे क्लार्क जुड़ियल शाह ऐं तपेदार इलाही बख़्श भयो खे पघारू जारी कई वयूं। डीसी ऑफिस 2 मुलाज़मनि खे पघारू जारी थियण जी तस्दीक करे छॾी। डीसी ऑफिस जो चवणु आहे त अॻूणे कमिश्नर जे हुकुमनि तहत मुअतल थियल 2 जवाबदारनि खे पघारू जारी कई वयूं। चीफ सेक्रेटरी नोटिस वरितो। डीसी मटियारी खां रिपोर्ट तलब। हैदराबाद जी एहतसाब अदालत में जाम खान शोरो, मेयर काशिफ शोरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ ज़मीन जे गैर कानूनी अलाटमेंट वारे नैब रेफरेंस जी ॿुधणी। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो ऐं मेयर हैदराबाद काशिफ शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश। नैब प्रोसिक्यूटर, जांच ऑफिसर ऐं लैंड रिकॉर्ड ऑफिस जो शाहिद इमाम बख्श लाड़क बि अदालत में पेश थिया। शाहिद खां लैंड रिकॉर्ड ऑफिस जे अमलदारनि जे वकीलनि पारां आॾी पुछा मुकमिल। ॿुधणी 11 नवंबर ताईं मुलतवी। ठटे मां महीनो अॻु अगवा थियल नौजवान बाज़ियाब न थियो। वारसनि ऐं इलाइक़े वासियुनि जो नौजवान इरफान मसीह जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज। शहीद मुर्तज़ा भुट्टो जो फर्ज़न जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि एहतिजाज में शरीक। मसीह बिरादरी सां हमदर्दी जो इज़हार। सहकार जी ख़ातिरी कराईंदे जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो चयो आहे त सिंध जे हर शहर मां माण्हू अगवा थियण मामूल बणिजी वियो आहे। बदअमनी सबबि अवाम अज़ाब में मुब्तला थी वियो आहे। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो पारां सजावल जो दौरो। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे सियासी दोस्तनि ऐं पीपी शहीद भुट्टो जे लाॾाणो करे वियल अॻवाननि यूनिस बान, ताज शाह, अहमद गबोल ऐं मोहम्मद खान पलेपोटो जे वारसनि सां ताज़ियत कई। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो आहे त यूनिस बान, ताज शाह, अहमद गबोल ऐं मोहम्मद खान पलेपोटो शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जा वेझा सियासी दोस्त हुआ, जन हर ॾुखे वक़्त में शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जो साथ ॾिनो ऐं आख़िरी वक़्त ताईं पार्टी सां गॾु रहिया। कराची जे रईसपाड़े ॻोठ में हथियारबंदनि जो पुलिस ते हमिलो। तशदद में 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी। पुलिस ज़रियनि मूजिबि मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि एहलकारनि ते तशदद करे मरणी करे छॾियो। हथियारबंद पुलिस एहलकारनि खां सरकारी हथियार बि फुर करे फरार थी विया। ज़ख़्मी एहलकारनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस चयो आहे त जांच कई पई वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़लस्तीनी जी हिमायत में रैलियूं। इसराइली हमलनि जे मज़मत जेकबाद, कंदकोट, नओं दंबालो, मातली ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि चयो आहे त इसराइली फ़ौज मुसलसल फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। आलमी बिरादरी नोटिस वठे। बदीन मां 2 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान जो गलो कपियल लाश अथे।
नए वाटर सप्लाई वटां नौजवान अबू बकर चांडियो जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। वारसनि चयो आहे त अबू बकर चांडियो गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जे भरिसां छुरी बि मिली आहे। मामले जी जांच कई पई वञे। मीरपुर साकरो वेझो ॿिए हिक शख़्स जो लाश ते वेटनरी अस्पताल मां मिलियल लाश जी सुञाणप न थी। सेठार जा वेझो ॻोठ मीर खान मंगणे जो में मज़दूरी जा पैसा घुरण तां बासरनि पारां औरत ते मुबैना तौर कुता बछिया विया। औरत ज़ख़्मी अस्पताल मुंतकिल, एनसी दाख़िल। औरत जो चवणु आहे त मज़दूरी जा पैसा घुरण तां बासरनि कुतनि जी बछ कराई। औरत ते मुबैना तौर कुतनि जी बछ कराईंदड़ बासर फरार थी वियो। लाड़काने जे इलाहाबाद थाणे जी हद में नीगर सां मुबैना तौर इज्तिमाही बदफेली। पुलिस इल्ज़ाम हेठि आयल जवाबदार गुलाम शबीर शेख खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार गुलाम शबीर शेख नीगर खे नशो ॾेई दोस्त सां गॾु बदफेली कई। इंसाफ़ कयो वञे। क्रिकेट वर्ल्ड कप जे वॾे दंगल में पाकिस्तान जी रवायती हरीफ भारत खे शिकस्त ॾियण वारो ख्वाब ई रहिजी वियो। भारत पाकिस्तान खे 7 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। भारत पाकिस्तान तरफ़ां ॾिनल 192 रन्स जो टारगेट आसानी सां 31 ओवर में 3 विकेट्स जे नुक़सान ते हासिल करे वरितो। रोहित शर्मा 86, श्रेयास 53, केएल राहुल 19, विराट कोहली ऐं शुभमन गिल 16 रन्स ठाहियूं। पाकिस्तान पहिरीं खेॾंदे 43 ओवर्स में 191 रन्स ठाहियूं। कप्तान बाबर आज़म 50 रन्स ठाहे आउट थी वियो। मोहम्मद रिज़वान 49, इमामुल हक 36, सऊद शकील 6, इफ्तिखार अहमद 4, शादाब खान 2 रन्स ठाहे वापस पवेलियन रवाना थी विया। भारत तरफ़ां जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव ऐं रोंदराज जडेजा 2 विकेटूं वरितियूं। ऐं केटी न्यूज़ ऐं रोज़ानी कावश हर साल जियां हिन साल बि एकता सकाफ़ती ॾियारो 3 डिसंबर ते भरपूर नमूने मल्हाइण वारे ऐलान बाद तयारियूं शुरू करे छॾियूं। एकता ॾियारे जे हवाले सां समूरी सिंध में एकता रैलियूं, सकाफ़ती प्रोग्राम, मचकचरियुनि, राग रंग जी महफ़िलुनि ऐं सकाफ़ती रांदियुनि जो इख़्तिताम करण लाइ तयारियूं जारी।